انتہائی محترم دوستو بھائروں بزرگوں، زندگی ٹن قسطن جو نالو آ، زندگی ٹن حصن جو نالو آ، بچپن واری زندگی، جوانی واری زندگی، پوڑھپ واری زندگی، چوتھی قسط کینکھے بھی ناہے ملی۔ اساں سب مسافر آئے ہوں، اساں سب عارضی آئے ہوں، اساں سب فانی آئے ہوں۔ پانجے حقیقت کے نہ وسارو، پانجے ابتدا کے نہ وسارو، پانجے انتہا کے نہ وسارو، پانجے مقصد زندگی کے نہ وسارو، پانجے رب کریم کے نہ وسارو، پانجے فرائض منصبی کے نہ وسارو۔ کامیابی تو کام سے ہوگی نہ کہ حسن کلام سے ہوگی، کامیابی تو کام سے ہوگی نہ کہ حسن کلام سے ہوگی، ذکر کے اہتمام سے ہوگی، فکر کے التزام سے ہوگی۔ اللہ رب العزت اساں جو رزاق کا یہ مشینری جیکے انسان جی مشینری آ، ان جے اندر انجن فٹ کرن وارو اللہ ہوا، اچھوں فٹ کرن وارو اللہ ہوا، اکھن میں دید ڈیڑ وارو اللہ ہوا، دماغ میں سمجھ رکھن وارو اللہ ہوا، میدے میں ہضم جی طاقت رکھن وارو اللہ ہوا، دل میں حرکت رکھن وارو اللہ ہوا، اے ساہ کھن اے ساہ واپس کرن جی طاقت ڈیڑ وارو اللہ ہوا۔ اے جو پینٹرول آسا جو پانی انسانی مشینری جو پینٹرول پانی یہ مفت میں پیان وارو اللہ ہوا۔ فالق الحب والنوا، مردہ دانے کے زندگی نہیں، باہر حیات نو نہیں، ان ہک دانے ماں خرار کرن وارو اللہ ہوا۔ ہر گیا ہے کیا زمین رویت، وحدہ لا شریک لہو گویت، ہر سلو جے کو زمین ماں نکلے تھو یہ اللہ جے توحید جو نعرہ تھو لگائے۔ ان قتل میں، ان دنگ میں، ان کھارک میں مٹھان رکھن وارو کیرا؟ اللہ جو نالو بلند آوازا مجاہدن وانگر۔ محترم دوستو اے سب نعمتو اللہ جو ہن، اے اللہ پاک یہ سب نعمتو اساں کے دینیو ہن، ان نعمتو نیڑ میں اللہ اساں گھر بیو کو بھی شریک نہ ہے۔ وائس بدھن جو مقصد لذت سما نہ ہے ہوں دو، کنن جو مزو وٹھن نہ ہے ہوں دو، وقت کے پورو کرن نہ ہے ہوں دو، واحد جو مقصد اصلاح ہے۔ ان اريد الا الاصلاح ما استطعت وما توفیقی الا باللہ۔ قرآن سکھوں، قرآن سمجھوں، قرآن پہ عمل کیوں، مقصد زندگی کے سمجھوں، پانجے رب کریم جو قرب حاصل کیوں، پانجے حبیب صلی اللہ علیہ وسلم جو تعلق حاصل کیوں، پانجا فرض حقوق اللہ حقوق العباد جے اعتبار اساں سمجھوں، پانجے زندگی کے اللہ جے حبیب صلی اللہ علیہ وسلم جے سنتن جے طریقے جے مطابق گزاریوں۔ زندگی آمد برائے بندگی، زندگی بے بندگی شرمندگی، زندگی جو ہکڑو مقصد آ، اکھیوں ڈسن جے لائے، زبان گالہن جے لائے، کن بدھن جے لائے، دماغ سمجھن جے لائے، میدو ہضم جے لائے، دل چو اللہ ہے اللہ جے حبیب جے محبت جے لائے۔ ابا دل چھا جے لائے تو رو زبان سا چو تو صحیح۔ والذین آمنوا اشد حبا للہ، اللہ رب العزت موحدن کامل ایمان وارن جو تعارف تو کرائے۔ والذین آمنوا اشد حبا للہ، کامل ایمان وارا ہوئے ہیں جن جو دلوں اللہ کے محبت سا بھرے لہن۔ دعا گھرت اللہ نصیب فرمائے، ابا چوت اللہ نصیب فرمائے۔ انتہائی محترم دوستو بھائرو بزرگو، صرف ترے گالیوں بیان کرنی ہیں۔ پیرو نمبر گال شخصی زندگی جی اصلاح، بیو نمبر گال گھریلوی زندگی جی اصلاح، اے ٹریو نمبر گال ان ملکی بین الاقوامی سیاسی نظام جے اعتبار ساں ان ملک جی اصلاح۔ یہ ٹرئی فرض ہیں، صرف مہجا نہ، صرف عالمن جا نہ، صرف اگوانن جا نہ، سبھی مسلمانن جا ٹرئی فرض ہیں۔ چو انشاءاللہ نبھائندہ سے، چو انشاءاللہ نبھائندہ سے، مجاہدن مانگر چو انشاءاللہ نبھائندہ سے۔ ماں ہر جلسے دے ابتدا میں نعرو لگائیں دو ہاں، اور وہ نعرو ماں پانا تو لگایاں تاہم مجھے بڑے جذبے ساں جواب دیو۔ غلامی رسول میں ہاتھ بلند کرے مجاہدن مانگر، غلامی رسول میں موت بھی قبول ہے، غلامی رسول میں موت بھی قبول ہے، غلامی رسول میں موت بھی قبول ہے۔ جنہیں موت قبولا چوتھ سنت بھی قبولا۔
मुजाहिदन वांगुर जॾहिं मौत क़बूल आ चओ कुराणे अब्बे अम्मा जी खिदमत भी क़बूल आ। जॾहिं मौत क़बूल आ चओ 5 वक्त निमाज भी क़बूल आ। जॾहिं मौत क़बूल आ चओ घर में शरई पर्दो भी क़बूल आ। जॾहिं मौत क़बूल आ तो पंहिंजे मोबाइल मां पंहिंजे कंप्यूटर मां नंगियूं फिल्मूं गाननि जो आवाज डिलीट करण भी क़बूल आ। यालमु खाइनतल अयुन वमा तुख्फी सुदूर। अल्लाह रब्बुल इज्जत छा थो फरमाए, दिल जे कननि सां ॿुधो मां ॼाणां थो, तव्हांजे अखियुनि जे ख़यानत खे मां ॼाणां थो। खाइनतल अयुन जॾहिं तव्हां अखियुनि जे अमानत में ख़यानत था कयो, ख़यानत उते थींदी आहे जिते अमानत हुजे। यालमु खाइनतल अयुन रब करीम थो फरमाए अबा इन अखियुनि में दीद कंहिं ॾिनी आहे? अल्लाह जो नालो खणो न मोहब्बत सां, चओ अल्लाह पाक, चओ अल्लाह पाक, चओ अल्लाह पाक। हा अल्लाह तो फरमाए मां अखियुनि जे ख़यानत खे ॼाणां थो। वमा तुख्फी सुदूर ऐं जेके शक्लूं ऐं तस्वीरूं तुंहिंजे दिल में थियूं वञनि, अल्लाह पाक तो फरमाए मां शक्लुनि खे बि ॼाणां थो। अस्तगफिरुल्लाह जो मौक़ियो आहे, अस्तगफिरुल्लाह जो मौक़ियो आहे। इन अखियुनि जो ताल्लुक आहे दिल सां। ए कामिल ईमान वारो, ए आशिकाने रसूल, ए मुवहिदन ए मुजाहिदन की जमात, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन जीअं ज़ालिमनि सां काफ़िरनि सां लड़ाई सेखारी आहे, मैदान महाज ते जंग सेखारी आहे, पाण सिरह पाती आहे, पाण बनफ्से नफीस 27 जंगनि में शिरकत कई आहे। अहिड़े ई नमूने सां कुरान मुझे गयो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हीअं बि फरमायो आहे अल मुजाहिदु मन जाहद नफ्सहु फी ताअतिल्लाहि अज़्ज़ वजल औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुजाहिद कामिल हुआ जेको पंहिंजे नफ्स सां जिहाद करे। मुजाहिद कामिल हुआ अल्लाह जो हबीब तो फरमाए दुआ घुरो अल्लाह नसीब फरमाए। अबा दिल सां त चओ अल मुजाहिद मन जाहद नफ्सहु, मुजाहिद नफ्स जो इहो कामिल मुजाहिद ला यखाफून लौमत लाइमिन। अल्लाह तो फरमाए ईमान वारा माण्हुनि जे मलामत को न डिजंदा। तू भी दाढ़ी रखी, तू भी मुल्ला थी वए, तू भी देवबंदी थी वए, तू भी वहाबी थी वए, तू भी डिजी वए। ला यखाफून लौमत लाइमिन। अल्लाह पाक तो फरमाए मुझा प्यारा बाना ये नाहिन चवंदा त माण्हू छा चवंदा। ला यखाफून लौमत लाइमिन। मुझा प्यारा बाना ये नाहिन चवंदा त माण्हू छा चवंदा। हर वक्त यब्तगून फज़लन मिन अल्लाह व रिज़वाना। कामिल ईमान वारो हर वक्त ये चवंदो आहे अल्लाह छा चवंदो। दुआ घुरो अल्लाह नसीब फरमाए। मां हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां। मां हज़रत डॉक्टर साहब रहमतुल्लाह अलैहि सां गॾु कराची जे ॿिनि शहीदनि सां वारसनि सां दुआ घुरण वयुमि। मौलाना निज़ामुद्दीन शामज़ई रहमतुल्लाह अलैहि ऐं मुफ्ती अतीक रहमतुल्लाह अलैहि ॿिन्ही जे घर ताज़ियत जे लाइ हज़रत डॉक्टर साहब सां गॾु मां वियो हुउमि। जॾहिं ॿिन्ही जा पुट डॉक्टर साहब रहमतुल्लाह अलैहि जी दुआ घुरण जे लाइ असांजे तॾे ते आया, मां हुन वटि इत्तिफ़ाक़न मौजूद हुउमि। मौलाना निज़ामुद्दीन शामज़ई बिनोई टाउन जो शेखुल हदीस हो, जमीयत उलमा सां उन जो ताल्लुक हो, पर उन जी अमली जिंदगी ॿुधो, उन जी अमली जिंदगी ॿुधो। उन जे पुट ॿुधायो पहिरियों हदीस ॿुधो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ज्यादा बाबरकत शादी हुआ है जंहिंमें ख़र्च घटि हुजे। तवज्जो सां ॿुधो, अमल जे नियत सां ॿुधो। कॾहिं बि ईअं न चओ ला यखाफून लौमत लाइमिन त माण्हू छा चवंदा, मुस्लमान ईअं नाहे चवंदो। ज्यादा बाबरकत शादी हुआ है जंहिंमें ख़र्च घटि हुजे। मौलाना शामज़ई रहमतुल्लाह अलैहि पाकिस्तान जे वॾे में वॾे इदारे बिनोरी टाउन जा शेखुल हदीस हुया, पर पंहिंजी न्याणी जी शादी की करायूं। उनजे घरवारी उनखे चयो हिकु दफ़े त तुंहिंजी न्याणी वॾी थी वई आहे। पंहिंजे पुटनि खे घुराई त बाबा तव्हांजी भेण मुंहिंजी न्याणी वॾी थी वई आहे, मशवरो ॾियो। मशवरो थियो हिकु तालिब इल्म जे लाइ जेको हुनजो रिश्तेदार हो, जंहिंजो कराची में घर हो। साईं फरमायो त भला हुन तालिब खे वठी अचो।
انہیں طالب علم کے وٹھی آیا انہیں جو پٹو تو بدھائے استاد انہوں کو پوچھو تو تو مائٹر بھی آہیں تو جی حسان جی قوم بھی ہکڑیا تو جو گھر بھی کراچی میں آئے ماں تو کو مطمئن بھی آیا ماں پہنجی نیانی جو رشتو تو ساں کرن گھرا تو کہ قبولا انہیں جو صحیح مجھے لا سعادت تھا چی نکاح پڑھو چی صحیح مجھے لا سعادت تھا انہیں وقت نکاح تھو نکاح کو پو سائیں چیو پانجے ماں کے چو پانجے گھرواری جلائے تو شوکری تیار کرے دے گھوٹ کے انہی نشست میں وہاں کوار تیار تھی گھوٹ جے حوالے تھی گھوٹ کوار کے وٹھی ہلے ہوئے بدھن ڈاڑو سولوا بدھن ڈاڑو سولوا لا يخافون لومۃ لائم اللہ جا پیارا بانا رب کریم جے اطاعت میں مانن جو خوف نہ کندا محترم دوستو بھائرو بزرگو اج کیترن جو شادیوں ان خرچ دے کرے رکیو پیو ہیں یہ فرض نہ ہے علم ولو بشاہ ولیمو فرض نہ ہے صلاحیت ہے تے اجازت سنت ہے صلاحیت نہ ہے تو یہ فرض نہ ہے زیادہ بابرکت شادی ہوا ہے جے میں خرچ گھٹ ہو جائے نبی علیہ الصلوۃ والسلام جو ارشاد مبارکہ اولیاء اللہ پاجے اولیاء جا رشتہ ایڑی سادگی سا سنت کے مطابق کیا اج ارادو کہو تو انشاءاللہ ساجی گھریلوی زندگی سنت کے مطابق ہوگی محترم دوستو شخصی زندگی کی اصلاح یہ پیرو نمبر فرض اج اسا دین جائے بتلاش کندائی ہوں بین تے تبصرہ کندائی ہوں ہر یکے ناصح برائے دیگراں ناصح خود یافتن کم در جہاں ہر ایک بے کے نصیحت تو کرے پان کے نصیحت کرنے والا تمام تھوڑا ہر ایک بے جائے بتو بولے ہر ایک بے تے تبصرہ تو کرے محترم دوستو پانچا فرض سنیانو شام آج 5 وقت نماز پڑھیں حیفا تجھے جوانی کھے شاہ جمعہ قرآن کریم دی تلاوت کہیں حیفا تجھے وقت کھے تو کیا اخبار جلا ٹیمہ ہے تو کیا یارن دوستن جلا ٹیمہ ہے تو کہ پکنک چاہ پارٹی جلا ٹیمہ ہے پر تو کیا اللہ جے قرآن جلا ٹیم نہ ہے ان المبذرین کانو اخوان شیاطین فضول خرچی کرن وارا شیطان جا بھائرے نعمتان مغبون فیہما کثیر من الناس الصحت والفراغ عمل جی نیت ثابت ہو بخاری شریف کی صحیح روایتا بنعمتو ایڈیو ہیں جو اکثر انسان انہوں جو قدر نہ تھا کن الصحت والفراغ ایک صحت ہے بے وقت صحت ہے بے وقت صحت جو قدر بھی اکثر انسان نہ تھا کن وقت جو قدر بھی اکثر انسان نہ تھا کن ان وقت میں جن وقت کے تو ٹیم پاس تو کرے ان وقت میں تو ذکر کرے ان وقت میں تلاوت کرے ان وقت میں قرآن پاک جو سبق وٹھی ان وقت میں مسجد کی خدمت کرے ان وقت میں قرآن ابے اماں کی خدمت کرے اللہ جو قسمہ تو کہ ولایت جو مقام ملی سکے تو حضرت ابو بکر صدیق جو حالات ماں پڑھیں حضرت ابو بکر جو درجو پیرو نمبر چھاجے لائے شاہ ولی اللہ رحمت اللہ علیہ تو فرمائے تمام نبی علیہ السلام کھا عالم رویا میں پانا پشم یا رسول اللہ حضرت ابو بکر جو درجو صحابہ ماں پیرو نمبر چھاجے لائے سوال تو کرے شاہ ولی اللہ عالم رویا میں جناب رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جن جواب تھا جن تو دارو مدار نسبت نہ ہیں خاندانت نہ ہیں افضلیت جو دارو مدار خدمت تے آ ابو بکر مجھے خدمت زیادہ کہی ابو بکر مجھے خدمت زیادہ کہی حدیث پاک میں دعا ابو بکر صدیق جو پہلو نمبر گھرن حدیثن دے کرے نہ ہیں حضرت ابو ہریرہ جو حدیثوں زیادہ ہیں حضرت انس سائیں جو حدیثوں زیادہ ہیں حضرت عبداللہ بن مسعود اے کافی بیا خلفائے راشدین کا علاوہ صحابی انہوں جو حدیثوں زیادہ ہیں حضرت ابو بکر صدیق جو پہلو نمبر شاجے لائے وہ ان شے جے کرے جے کا شے ابو بکر جے دل میں ہوئی منا اللہ جے حبیب جو عشق و محبت اللہ جے حبیب جو عشق و محبت لو کان حبک صادق اللہ تاتہو ان المحب لمن یحب مطیعو
जेकर तू मोहब्बत जे दावा में सच्चो हो जे हा, जेकर तू मोहब्बत जे दावा में सच्चो हो जे हा, तू पांचे महबूब जो फरमा बरदार हो जे हा। छो तो मुहिब पांचे महबूब जो फरमा बरदार थी दुआ, आशिक पांचे माशूक महबूब जो फरमा बरदार थी दुआ। चो तो इंशाअल्लाह असांजी शख्सी जिंदगी ऐं घरेलवी जिंदगी कुरान ऐं सुन्नत जे मुताबिक थींदी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो पांचे घरन खे कब्रिस्तान न बनायो। मोहतरम दोस्तों तवज्जो सां ॿुधो, पांचे घरन खे कब्रिस्तान न बनायो। एक नई ॻाल्हि तव्हांजे अॻियो बयान तो कया, शायद तहां मूं कंहिं बि उमिरि भर न ॿुधी हुजे, अमल जे नियत सां ॿुधो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो पांचे घरन खे कब्रिस्तान न बनायो। सैयद हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह ताला अलैहि 4 हदीसूं आंदियूं आहिनि, मरफू हदीसूं, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जूं हदीसूं 4, जेमां सैयद हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैहि ज़िक्र जो हल्को साबित कयो आहे, दुरूद जो हल्को साबित कयो आहे। त घरवारा पाण में गॾिजी करे अल्लाह जो ज़िक्र कन, घरवारा पाण में गॾिजी करे अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़न। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इदा मररतुम बिरियासिल जन्नह फरताऊ, जॾहिं जन्नत जे बागन खां गुज़रो त चरो, जॾहिं जन्नत जे बागन खां गुज़रो त चरो। कालू हमारे रियासुल जन्नह या रसूल अल्लाह, ए अल्लाह जा रसूल जन्नत जा बाग शाहिन। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हिलकु ज़िक्र, ज़िक्र जा हल्का, ज़िक्र जा हल्का ये जन्नत जा बाग हैं। जॾहिं को हल्को ॾिसो ज़िक्र जो त खूब चरो। सैयद हुसैन अहमद मदनी जेको असांजे जमीयतुल उलमा हिंद जो सियासी बानी हुयो, उन 4 हदीसूं हाणे ज़िक्र जो हल्को साबित कयो आहे त असांजो घर कब्रिस्तान न थे, असांजे घर में ज़िक्र थे, असांजे घर में दुरूद थे, असांजे घर में तिलावत थे। इन जे लाइ रूहानी कमजोरी जे करे हाणे वक्त अची हुआ तो सब मुसलमान इज्तिमाई तौर ते घर में 5-10 मिनट गॾिजी करे अल्लाह जो ज़िक्र कर। मां सिर्फ चंद जगहन ते ये सैयद हुसैन मदनी रहमतुल्लाह अलैहि जो हदीसूं जेके उन हदीसूं आंदियूं आहिनि, मां चंद जगहन ते कुरान मुझे अॻियो आहे, छोटा मुंह बड़ी बात। मां ये ज़िक्र जा हल्का घरन में शुरू करायम, दुरूद जा हल्का घरन में ज़िक्र कयम। डॉक्टर साहब जी न्याणी ॿुधायो त असांजे बनात जे मदरसे में महीने में अल्हम्दुलिल्लाह 3 लख भेरा दुरूद शरीफ थींदो आहे। तो अल्हम्दुलिल्लाह सिर्फ चंद जगहन ते ये दुरूद जा घरन में हल्का शुरू थिया, घरन में घर जा भाती वही इज्तिमाई ज़िक्र ऐं इज्तिमाई दुरूद शुरू कयूं। कुरान मुझे अॻियो आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरफ खां हिकिड़े वॾे अल्लाह वारे खे मुंहिंजो नालो वठी करे अल्हम्दुलिल्लाह अम्मा बिनेमति रब्बिक फहदिस बिशारत मिली। उन अल्लाह वारे मूंखे घुराए करे बिशारत ॾिनी ऐं मुंहिंजी दस्तार बंदी कराई कि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ही बिशारत ॾिनी आहे। मुंहिंजो मक़सद अल्लाह जो कसम सिर्फ तव्हांखे शौक़ ॾियारणो आहे। अॼु इरादो कयो त हम केर आहिनि जेके सिर्फ 5 मिनटनि जे लाइ घर जे भातिन सां गॾिजी करे रोज़ानो दुरूद पढ़ंदा। अमली मैदान में छा तव्हां ॿुधायो माण्हू गॾिजी करे घर जे भातिन सां गॾिजी करे फिल्म न आहिनि ॾिसंदा? अब ॻाल्हायो, मरी छो वियो? जवाब ॾियो। छा घर जे भातिन सां गॾिजी करे इंटरनेट न आहिनि ॾिसंदा? छा घर जे भातिन सां गॾिजी करे गाना न आहिनि ॿुधंदा? तो पोइ अल्लाह जा आशिक, अल्लाह जे हबीब जा आशिक जेकर गॾिजी करे 5-10 मिनट दुरूद पढ़ण तो कोई गुनाह न है। चइन हदीसन मां साबित आहे। अॼु इरादो करे उथो त असांजे घरनि में रोज़ानो ज़िक्र ऐं दुरूद जो हल्को लॻंदो। इरादो कयो। हाँ, ये तहरीक सिर्फ सियासी तहरीक ना है, ये जिहादी तहरीक भी आ, ये रूहानी तहरीक भी आ। असांजा वॾा ज़ाकिर हुया, असांजा वॾा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा वॾा आशिक हुया। इन इश्क जो हिकिड़ो मिसाल ॿुधो। जॾहिं सैयद हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैहि जमीयतुल उलमा हिंद जा बानी मदीने पाक में हिजरत करे देवबंद आया, देवबंद में पढ़ाइन पिया, कुराड़ा थी वया त सैयद हुसैन अहमद मदनी जे भाउ ख़त लिखियो,
वॾे भाउ खत लिखियो, ए मुंहिंजा भाउ, हाणे पंहिंजो घर मदीने में आहे, मोटिया मदीने में, आखिरी उमिरि उते गुज़ार ऐं अचे हुजूर जो कुर्ब हासिल कर। सैयद हुसैन अहमद मदनी असांजे जमात जो वॾो, इहो ख़त उनजे भाउ लिखियो। साईंजन जे हालात में इहो ख़त लिखियल आहे। सैयद हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैह जवाब ॾिनो, अल्हम्दुलिल्लाह हुसैन अहमद को देवबंद के सरजमीन में हुजूर का कुर्ब हर वक्त हासिल है। हुसैन अहमद मदनी को देवबंद के सरजमीन में हुजूर का कुर्ब हर वक्त हासिल है। यो कुर्ब किए हो मौलाना उज़ैर गुल असीर माल्टा जेके शेखुल हिंद सां गॾु माल्टा जे जेल में हुया, अंग्रेजन दीन जे दुश्मनन जे जेल में हुया। उज़ैर गुल उन जे हालात में लिखियल आहे। मौलाना उज़ैर गुल फरमाए थो, मौलाना अब्दुल कयूम हक्कानी यो किताब लिखियो आहे, मां पाण पढ़ियो आहे। फरमाए थो, जॾहिं मां देवबंद में पढ़ंदो हुउमि, उते हिकिड़ो वॾो अल्लाह वारो हो, मियां असगर हुसैन। हिकु दफ़े जुमे जे राति उन अल्लाह वारे ॾे वियासीं, असां दौरे हदीस जा तालिब हुजऊं। मां चयुमि, मैं तो बुजुर्ग तब मानू जब मुझे हुजूर की जियारत कराओ, मैं तो अल्लाह वाला तब मानू जब मुझे हुजूर की जियारत कराओ। चई उन देवबंद जे बुजुर्ग सरपरस्त जुमे जी राति मूंखे चयो त तूं मूंसां गॾु रह, मुझे ओताक में रह, मुंहिंजो मेहमान थी। चई मूंखे साईं पंहिंजे खट ते सुम्हारियो, पाण हेठि सुता। अल्लाह जो कसम, मौलाना उज़ैर गुल जेको शेखुल हिंद सां गॾु माल्टा जे जेल में रहियो, फरमाए थो, सॼी राति जीअं निंड कया त हुजूर जी ज़ियारत ते, वरी जागा, वरी सुम्हा त हुजूर जी ज़ियारत ते, वरी जागा, वरी सुम्हा। 15 दफ़ा हिकु राति में देवबंद जे बुजुर्ग सां गॾु रहण जे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे हुजूर जी ज़ियारत कराई। असांजा वॾा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा सच्चा आशिक़ हुया। अॼु अफ़सोस, अॼु असां ज़िबानी वॾा होशियार आहियूं, सियासी तबसरनि में वॾा होशियार आहियूं, टाइम पास करण में वॾा होशियार आहियूं, पर अमली मैदान में सॼी राति जलसो ॿुधंदासीं, चीन खड़काए छॾींदासीं, पर मुजाहिदनि खे सुबुह जी निमाज़ से जाग नथी थिए। है फातुह जे जवानी ते, है फातुह जे जवानी ते, है फातुह जे जवानी ते। चो इंशाअल्लाह इश्क निभाईंदासीं। हदीस इश्क सां बत्ताल मशनो कि दर वक्त सख्ती कुनत यारी फिरामोश। इश्क जी दावा उन कूड़े खां न ॿुध जेको नफ्स जे सख्ती जे करे, माहौल जे सख्ती जे करे दोस्ती विसारे तो छॾे। चए तो इहो इश्क जे दावा में कूड़ो आ। चो इंशाअल्लाह दोस्ती इश्क निभाईंदासीं, चो इंशाअल्लाह दोस्ती इश्क निभाईंदासीं। आखिरी गाल ॿ ॻाल्हियूं बयान करे, शख्सी जिंदगी इस्लाह की थींदी, घरेलवी जिंदगी जी इस्लाह की थींदी। आखिरी गाल सियासत मुदुन मुल्की जिंदगी जी इस्लाह की थींदी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन ममलिकत कायम कई, इस्लामी निजाम कायम कयो। हजरत अबू बकर सिद्दीक इस्लामी निजाम कायम कयो। कुरान करीम में जी नमाज जो हुक्म आहे, हे भी हुक्म आहे, अज़्ज़ानियतु वज़्ज़ानी फजलिदू कुल्ल वाहिदिन मिनहुमा मिअत जल्द। ज़िनाकार मर्द औरत के 100 कोड़ा लगायो, गैर शादीशुदा मर्द औरत के 100 कोड़ा लगायो। जे कुरान में ज़कात जो हुक्म आहे, उन कुरान में हीअं भी लिखियल आहे, वलकुम फिल क़िसास हयातु या उलिल अलबाब। इस्लामी निज़ाम जे तहत जेको नाहक कत्ल थो करे उनखे कत्ल कयो। तो मोहतरम दोस्तों, जी नमाज फर्ज आ, रोज़ो फर्ज आ, हज फर्ज आ, ज़कात फर्ज आ, त ज़ालिमनि सां मुंह मिलाए उन्हनि खे जवाब ॾियण, उन्हनि जो मुक़ाबलो करण, इहो भी फर्ज आ। मज़लूम जे हिमायत में सर धड़ जी बाजी लगाइण, इहो भी फर्ज आ। ऐं अल्लाह जे ज़मीन ते, अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जो निज़ाम कायम करण, इहो भी फर्ज आ। चो इंशाअल्लाह मौत ताईं आलमनि जो साथ ॾींदासीं, चो इंशाअल्लाह मौत ताईं आलमनि जो साथ ॾींदासीं, पर उहदनि जे शौक़ में जमात जो साथ न ॾियो। मुंहिंजी आखिरी ॻाल्हि, उमर बिन अब्दुल अज़ीज़ इस्लामी खिलाफत जो हीरो, वो की बादशाह थियो,
सलमान उनका पहिरियां बादशाह हो। सलमान ने हिकिड़ो जो दोस्त आयो त वॾियूं अयाशूं कयई, हाणे मौत तुंहिंजो वेझो आ, को अहिड़ो अमल करे वञे बादशाह, ए मुसलमाननि जा बादशाह, को अहिड़ो अमल करे वञ जो तुंहिंजी आख़िरत ठहे। इन ॿुधण सां सलमान पंहिंजे पुट खे नाइब न बणायो, बादशाह न बणायो। हजरत उमर बिन अब्दुल अजीज जो नालो लिखी उनखे बंद करे कपड़े में सभिनी खे चई त जंहिंजो नालो मां लिखियो आ सब बेअत कयो, सब वाइदो कयो, सब हलफ खणो त असां तोखां पोइ इन जे नियाबत खिलाफत में जिंदगी गुज़ारींदासीं, उनखे अमीरुल मोमिनीन मञींदासीं। सभिनी वाइदो कयो, कसम खयो। जॾहिं उहा चिठी खोली वई त नालो हजरत उमर बिन अब्दुल अजीज जो हुयो। हजरत उमर बिन अब्दुल अजीज खे इन बादशाह बणण जे करे एतिरो त गम थियो, एतिरो त खौफ थियो जो हजरत उमर बिन अब्दुल अजीज उथी न पो सघे। हजरत उमर बिन अब्दुल अजीज खे छिके करे ॿिनि जणनि खिलाफत जे जगह ते विहारियो, पंहिंजे मनसब ऐं कुर्सी ते विहारियो। उन ते कपकपी तारी थी वई। वो बार बार सलमान के चए पो तो मुखे बादशाह न बणाए, मुखे पंहिंजो नाइब न बणाए, मांखे मुसलमाननि जो अमीर न बणाए, मूं में एतिरी रूहानी ताकत न आहे। एॾो वॾो उहदो मुसलमाननि जो खलीफ़ो थियो आहे, पर उहो उन जे मथो लर्ज़ो थारी थी वियो आहे ऐं उनखे छिके करे कुर्सीअ ते विहारनि था। उन खां पोइ हिकु वक़्तु अचे थो जंहिंजी ज़िंदगी अयाशी वारी ही बादशाही मिलण खां पहिरियां ईद जो मौक़ो आहे। उमर बिन अब्दुल अजीज मुसलमाननि जो खलीफ़ो घर थो अचे, न्याणियूं रोअनि थियूं, घरवारी चए थी त तुंहिंजे न्याणियुनि खे ईद जो लिबास न आहे। हज़रत उमर बिन अब्दुल अजीज चिठी थो लिखे, बैतुल माल जे नुमाइंदे ॾे त मुंहिंजी पेशगी तनख़्वाह, मां मुसलमाननि जो खलीफ़ो आहियां, मूंखे एतिरो हक़ आहे त मुंहिंजे पेशगी तनख़्वाह मां सिबियल कपड़ा मुंहिंजे न्याणियुनि जे लाइ ॾियो। उहो बि तरबियत याफ़्ता हुयो उमर बिन अब्दुल अजीज जो। उन जवाब ॾिनो, ए मुसलमाननि जा खलीफ़ा, कहिड़ी गारंटी आहे त तूं महीनो ज़िंदा रहंदे, 2 महीना ज़िंदा रहंदे मुसलमाननि जे बैतुल माल मां बादशाह खे कर्ज़ नथो ॾेई सघां। जॾहिं उहा चिठी वापसि आई, उमर बिन अब्दुल अजीज उहा चिठी पढ़ी करे पंहिंजे न्याणियुनि जे अॻियो रुनो। उमर बिन अब्दुल अजीज फरमायो, ए मुंहिंजूं न्याणियूं, मां जहन्नम जे बाहि ते सब्र नथो करे सघां, मां ॾाढो कमज़ोर आहियां, मां वाकई मुसलमाननि जो खलीफ़ो आहियां, पर मां बैतुल माल मां तव्हांखे लिबास वठी नथो ॾेई सघां। तव्हां हे ईद पुराणनि कपड़नि में गुज़ारियो, छो त मूंखे एतिरी इस्तेदाद न आहे। ये हुया मुसलमाननि जा बादशाह, ये हुया मुसलमाननि जा खलीफ़ा, ये आहिनि जिन जे लाइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आहे त उहो बादशाह जेको आदिल आहे उहो क़यामत जे ॾींहुं अर्श जे साए जे हेठो हूंदो। असांजे जमीयत उलमा इस्लाम जो मक़सद अहिड़े क़िस्मनि जे हाकिमनि, अहिड़े क़िस्म जे आलिमनि ऐं बुज़ुर्गनि, अल्लाह जे वलियनि खे मथे आणणो आहे, जीअं अल्लाह जे मखलूक खे उन्हनि जा हुकूक मिली सघनि, उन्हनि खे मक़सद ज़िंदगी मिली सघे, उन्हनि जूं ज़रूरियात ज़िंदगी सही माना में हल थी सघनि। चो इंशाअल्लाह इन बारे में मौत ताईं जमात जो साथ ॾींदासीं। मां जेके लफ़्ज़ चयमि टूटा फूटा लफ़्ज़, दुआ घुरो त अल्लाह से पंहिंजे रहमत सां क़बूल फरमाए। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।